अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। अॼु की क्लास में तव्हांखे खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ंदासीं अलफ़ नून ज़बर ऐं जे आवाज़ वारा लफ़्ज़। हाणे अलफ़ नून ज़बर ऐं खे इस्तेमाल करे कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ असां ठाहे सघूं था, अचो त पढ़ूं। अलफ़ नून ज़बर ऐं बेपेश बू, अम्बु। अलफ़ नून ज़बर ऐं बेपेश बू, अम्बु। रे नून ज़बर रैं, बेपेश बू, रंबू। थे नून ज़बर थैं, भेपेश भू, थम्बू। डे नून ज़बर ॾैं, भेपेश भू, डम्भू। खे नून ज़बर खैं, बेपेश बू, खम्बू। बे नून ज़बर बैं, दाल पेश दू, बंदू। गाफ नून ज़बर गैं, दाल पेश दू, गंदू। ते नून ज़बर तैं, दाल पेश दू, तंदू। मीम नून ज़बर मैं, डे पेश डू, मंडू। अलफ नून ज़बर है, गाफ ज़बर गे, अंग। अलफ नून ज़बर ए, गाफ ज़बर गे, अंग। खे नून ज़बर खे, दाल ज़बर ड, खंड। काफ नून ज़बर के, धाल पेश धू, तंधु। काफ नून ज़बर के, धाल पेश धू, कंधु। पे नून ज़बर पे, धाल पेश धू, पंधु। पे नून ज़बर पे, दे धाल पेश धू, पंधु। काफ नून ज़बर के, देवा डो, कंडो। मीम नून ज़बर मैं, ढेवा ढो, मंढो। डे से ड, सीन नून ज़बर से, दालवा दो, दिसें दो। डे से ड, सीन नून ज़बर से, दालवा दो, दिसें दो। लाम से ल, खे नून ज़बर खे, दालवा दो, लिखें दो। चे ज़बर चे, मीम नून ज़बर मैं, डे पेश डू, चमंडू। सीन पे सो,
गे नून जबर गे, दाल पिश दो, सुगंधु। पे जबर पे, सी नून जबर से, दाल जबर द, पसंद। काफ जबर के, मीम नून जबर न, मीम नून जबर में, दाल जबर द, कमंद। तो प्यारा बारो, ये हुआ असांजा अल्फाज अलफ नून जबर ऐं खे इस्तेमाल करे असां लफ़्ज़ ठाहिण सिखियासीं। उम्मीद आहे तव्हां सिखिया हूंदव। पंहिंजनि ॿारनि खे सिंधी पढ़ायो, सिंधी सेखारियो। महिरबानी।